बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां खे फ्री में इतला पहुंची सके। ते पहुंचन था जिब्रील दर खड़कायो, आवाज आयो केर? जिब्रील चयो मां जिब्रील आया, मूसां गॾु मुहम्मद मुस्तफा करीम। आसमान जे मलाइक चयो मुखे रब जो हुक्म मिलियो त इन महबूब जे अचण खां सवा मां दर न खोलियां। जे हबीब आयो आ त मरहबा मुस्तफा, मरहबा मरहबा। जेरी मल सोना हबीब आसमान ते दाखिल थियन था त पूरे आसमान जा मलाइक मुझे लजपाल नबी के खीकारन प्या, भली कार चवन प्या। हबीबन जे अॻियां हथ जोड़े चवन प्या मरहबम बिन नबी साले। ओ भलारा नबी भली करे आए, ओ शान वारा मुहम्मद करीम भली करे आए। वाह तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा, मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा, मरहबा मरहबा। वाह तुझो अचण बुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा, मरहबा 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 मरहबा। हड़ई पे आसमान जा फरिश्ता हबीबन जे अॻियां हथ जोड़े गुलामन वांगुर, नौकरन बानन वांगुर हबीबन जे आजियां इस्तकबाल में बीठा। वे दुनिया वारो ॾिसो ॾिसो, नबी तव्हां जहिड़ो नाहे जंहिंजा नूरी मलाइक बि आजियां इस्तकबाल करण वारा आहिनि। सोना हबीब था फरमाइन, पहिरियों आसमान, ॿियो, टियों, चौथों, पंजों, छहों, सतों, सतई आसमान ॾिठ में, सतनी आसमाननि जा कुझा इसरार ॾिठ में जेके अॼु ताईं कंहिं न ॾिठा हुया, से सभु राज़ लजपाल मुहम्मद के ॾेखारिया विया। रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक हुआ ज़ात जे सैर करायो पंहिंजे प्यारे बाने खे रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं। उहा मस्जिद अक्सा अल्लज़ी बारकना हौलहू, जंहिंजे चौधारी असां बरकतुनि जो नुज़ूल फरमायो आ। लिनुरियहू मिन आयातिना, पंहिंजे हबीबन खे मस्जिद अक्सा खां अञा मथे आसमाननि ते घुरायोसीं। छाजे लाइ? लिनुरियहू मिन आयातिना, तां त असां पंहिंजे हबीब खे पंहिंजो के निशानियूं ॾेखारियूं।